फिलहाल सिंधी समाचार राजस्थान में जीअं की मां हिते ब्यावर आयल आहियां, तमाम ही सुठो प्रोग्राम रखियो वियो आहे कुर्बायती कोट। इन में पंहिंजा हेतिरा भाउर एतिरो सुठो प्रोग्राम करे रहिया आहिनि त अॼु पाण उन्हनि खां ॿुधंदासीं कि हिते कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम थी रहिया आहिनि, कहिड़ी संस्था में छा थींदो आहे, पाण ॿारनि लाइ छा कंदा आहियूं, पाण कहिड़ा कम करे रहिया आहियूं। त अचो पाण गॾिजी हिकु मुलाक़ात करूं पंहिंजे भाउरनि खां। केतरी मधुर केतरी प्यारी आए तव्हांजी वाणी, केतरी मधुर केतरी प्यारी आए तव्हांजी वाणी। ब्यावर में स्वागत आहे तव्हांजो भेण रेखा मनीष धनकानी। जय श्री झूलेलाल। मां सिंधु सेवा समिति महिला विंग अध्यक्ष ऋतु देवानी सिंधु सेवा समिति पारां रिथियल इन 26 सम्मान समारोह जी विशिष्ट अतिथि भेण रेखा मनीष धनकानी जो ब्यावर में तहे दिल सां स्वागत थी कयां। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त 26 सालनि खां सिंधु सेवा समिति ॾाढे सुठे तरीक़े सां पंहिंजा प्रोग्राम करे रही आहे। ॿारनि खे सम्मानित करण जो ऐं धारसेन जयंती जो कार्यक्रम असां सदाईं ॾाढे शानदार तरीक़े सां वॾे नमूने ते कंदा आहियूं। सिंधु सेवा समिति महिला विंग बि पंहिंजा चङा कम कंदी आहे ॿारनि खे सिंधी सेखारण जो। विंटर वेकेशन में हिकु कैंप लॻंदो आहे, उन में ॿारनि खे सिंधी सेखारींदा आहियूं, प्लस कुकिंग में सिंधी डिशेस सेखारींदा आहियूं, कुझु सेल्फ डिफेंस एक्टिविटी कराईंदा आहियूं, ॿारनि खे योगा वग़ैरह सेखारींदा आहियूं। उन खां अलावा बि कुझु फ्लावर्स वग़ैरह ठाहिण, आर्ट वग़ैरह सेखारींदा आहियूं। ऐं ॿियूं त जीअं हेमू कालाणी आहे, धारसेन आहे, भगवंती नावाणी जो बर्थडे, जनमॾींहुं, इहे सभु गतिविधि जेके सिंधी समाज खे अॻियां वधाइण लाइ आहिनि, सभई असां कंदा रहंदा आहियूं। ऐं मेन वॾी ॻाल्हि इहा आहे त हाणे असांजो सिंधु सेवा समिति जो भवन बि ठही रहियो आहे। उहो भवन ॾाढे सुठे तरीक़े सां ठहंदो, जंहिंमें असांखे हिकु जॻह मिलंदी त असां पंहिंजा सभई प्रोग्राम हिते कंदासीं। ऐं बाक़ी त हिकु वॾी संस्था आहे ब्यावर जी, ऐं सभिनी खां बहितर तरीक़े सां बहितरीनु कम सभिनी जे लाइ, समाज जे लाइ अॻियां खां अॻियां वधाइण लाइ सभु कमु करे रही आहे। असांजी भेण जॾहिं आई आहिनि त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ॿियो, असांजी संस्था 26 सालनि खां कमु पई करे, लेकिन हींअर असांजी नई संस्था ठही आहे मायुनि जी, जंहिंमें 5 सालनि खां असांजा कमु पिया हलनि। असांजी संस्था में रक्तदान शिविर बि हलंदो आहे, त विधवा जो वधीक कोन थी अर्निंग कोन हूंदी आहे जंहिंजी, त हू बि पंहिंजी दुख जेको थींदो आहे उन्हनि जो, त हू बि हिन संस्थान जो हिकु पंहिंजो ई दुख आहे, त हू पंहिंजी संस्था मां लक्ष्मण हरवानी हिन भारतीय सिंधु सेवा समिति जो मतिलबु एक्स संरक्षक आहियां। 26 साल पहिरीं असां पंहिंजी हिन संस्था जो जेको आहे सो गठन कयो हो, जंहिंजो फाउंडर मेंबर मां आहियां। ऐं असांजा मक़सदु समाज में सेवाऊं ॾियण जा रहिया आहिनि, जंहिंमें मतिलबु ग़रीबनि खे मेन बैग ॾियणु, जेतिरा बि ग़रीब परिवार आहिनि उन्हनि खे राशन पहुचाइणु, जेके बि ग़रीब ॿार आहिनि उन्हनि खे स्कूल ड्रेसूं, किताबूं, कापियूं, सर्दीअ में स्वेटर। ऐं उनजे अलावा मतिलबु जेको आहे सो हर साल हिकु दफ़ो प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं होशियार ॿारनि जे सम्मान में, जेको धारसेन जे नाले सां मल्हाईंदा आहियूं। साल में हिकु दफ़ो शहीद हेमू कालाणी प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं। उनजे अलावा कंप्यूटर सेंटर हलंदो आहे। उनजे अलावा ॿिया बि काफ़ी समाज में किन बि संस्थाउनि खे का बि शेवा जी ज़रूरत पवंदी आहे त असीं उहे टाइम टू टाइम उन्हनि खे ॾींदा आहियूं। ॿियूं के अहिड़ी शेवाऊं आहिनि जेके अञा मूंखे ध्यान में नथी अचनि, जेके 6 साल में असां कंदा रहिया आहियूं ऐं हमेशह कंदा रहंदासीं। जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। मां डॉक्टर रेखा मनीष धनवानी जो हिते स्वागत थो कयां। सिंधु सेवा समिति जे 26 प्रोग्राम में विशिष्ट महिमान जे तौर ते ही शिरकत करे रहिया आहिनि। ऐं असांजी सिंधु सेवा समिति 26 साले खां हले पई थी कंटिन्यू। 25 साल पिछले साल 25 रजत जयंती समारोह मनायो होसीं असां, ऐं 26 साल 1998 में रजिस्ट्रेशन हिन जो थियो ऐं निरंतर ई हले पई थी समाज। श्री झूलेलाल। सभ खां पहिरीं मां भेण धनकानीअ जो ब्यावर अचण लाइ स्वागत पियो कयां। असांजे 26 प्रोग्राम में ही शिरकत करे रहिया आहिनि, जंहिंमें असांजे ॿारनि खे हिमताइण ऐं सम्राट धारसेन जयंती जे प्रोग्राम बारे ही सॼी चूर असांखे ॾींदा। मां हिन जो ब्यावर में स्वागत पियो कयां।
झूलेलाल। मां सिंधु सेवा समिति ब्यावर पारां असांजी भेण रेखा धनकानी जो ब्यावर में स्वागत तो कयां। ऐं असांजी जेकी सिंधु सेवा समिति है पिछले 25 सालनि खां लगातार समाज हित में, समाज जे उत्थान जे लाइ ऐं समाज जे संगठन जे लाइ तत्पर रही करे कमु करे रही आहे। इन जे लाइ जीअं पूर्व वक्ताउनि तव्हांखे ॿुधायो कि असांजी संस्था छा छा कमु करे रही आहे, त सभिनि खां वधीक त जेको ज़रूरी कमु आहे संगठन जो, सिंधियुनि खे संगठित रखण जो, उहो हिकिड़ो कमु करे रही आहे। ऐं हुन ई हिकु रेखा ते हली करे असां ॿारनि जो सम्मान कंदा आहियूं। जेके ॿार फस्ट सेकेंड थर्ड पंहिंजे मार्क्स खणी करे ईंदा आहिनि उन्हनि खे असां सम्मानित कंदा आहियूं ताकि प्रोत्साहन मिले ॿारनि खे कि पंहिंजे समाज जे लाइ कीअं उहो कमु करे था सघनि, उहो उन्हनि खे ॼाण ॾींदा आहियूं। पोइ उन्हनि खां असां कुझु क्वेश्चन्स करे हुननि जी छा वीचारधारा आहे समाज जे प्रति, उहा ॼाण वठी करे हुननि खे अॻियां कीअं प्रोत्साहित करे था सघूं समाज जे लाइ, उहा वधीक में वधीक कमु अची सघनि ऐं पंहिंजो जीवन बि उच्च स्तर ते खणी अची सघनि। इन जे लाइ असां प्रयासरत रहंदा आहियूं ऐं अॻियां रहंदासीं।